फिरोजपुर मावा से आम खबर जी आगाही शेयर कंदा हलूं। ज़िले कशमोर कंदकोट पुलिस सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में औरतां जे आवाज़ ते घुराए मुबैना धोखे से अगवा थींदड़ 5 ॼणनि खे बचाए वरितो आहे। मुबैना अगवा खां बची वेलनि जो तालुक़ सिंध के मुख़्तलिफ़ शहरन से ॿुधायो पियो वञे, जिन खे कच्चे जे ॾुआरी गैंग जे ॾुआरनि अगवा करण जो मनसूबो जोड़ियो हो। SSP कशमोर के तर्जमान पारां मीडिया के जारी कयल प्रेस रिलीज़ में ॿुधायो वियो आहे त कच्चे में रहंदड़ ॾुआरी गैंग तरफ़ां सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में 5 ॼणनि खे धोखे से औरतां जे आवाज़ में घुराए खेनि मुबैना अगवा करण जो मनसूबो जोड़ियो वियो हो, जंहिंखे टेलीफोन की जदीद ट्रेसिंग वारे निज़ाम से नाकाम बणायो आहे। मुबैना अगवा थींदड़नि में शहीद बेनज़ीराबाद जो रवासी आशिक अली, रानीपुर जो रवासी अली बख्श, कोटलालू जो रवासी खादिम हुसैन, खैरपुर रवासी अजीज़ुल्लाह सारियो और कराची रवासी अमजद खान पठान शामिल आहिनि। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।